नाज़रीन अस्सलाम वालेकुम। हाणे तव्हांखे ॾसींदा हलूं त हाणे असां पहुची चुका आहियूं मोहन जे दड़ो ते ऐं हीअ रैली ॻोठ रेल लाइन मितल मां गुज़रंदी ऐं दरिया रे पुल तां गुज़रंदी ऐं सेके लाड़काणे खां गुज़रंदी मोहन जे दड़ो ते पहुती आहे। ऐं हिन रैलीअ जी अॻुवाणी वॾेरो यासीन मेतलो, सिकंदर अली मेतलो, सफ़दर अली मेतलो, रोशन मेतलो ऐं रिटायर फौजी पीर बख्श मेतलो करे रहिया आहिनि। ऐं पीर बख्श जो रुठल दोस्त मोहम्मद पंजर बि हुन सां गॾु आहे। हीअ हाणे रैली अची रही आहे, तव्हां ॾिसो रैलीअ खे। रैली जी क़यादत कंदे रेलाई मित्रन जी रैली ऐं महबूब अली नचंदे, महबूब अली नची रहियो आहे। पीर बख्श मेतलो पंहिंजे नड़े फर्ज़ंदा अल्लाह बख्श सां गॾु ऐं हे रांदी पिया मोहन जे दड़े ते। हाँ हाँ बस 6 वठूं आहे ऐं हे घोड़ा नज़र अची रहिया आहिनि। हीअ तव्हांखे ॾसींदा हलो हे मोहन जे दड़े जा हे पार्क, हे मोहन जो दड़ो। मोहन जे दड़े ते काफ़ी पतल ॾसींदा हलूं त हे केटीन छाजो आहे इहो कलर हे BTV न्यूज़ जो रिपोर्टर बि पहुची चुको आहे। ऐं तव्हां ॾिसंदा हलो त हिनखे माइक पे हथ मां BTV न्यूज़ जो रिपोर्टर अदा नालो BTV न्यूज़ जो रिपोर्टर भाई सोलंकी इंटरव्यू वठी रहियो आहे। मां ॾेई आयो BTV आहे, KTN कोन्हे, इहा BTV आहे। एतिरो असां खराब तरीक़े से नाना सा पानी सब हिक आयो और हिक थी रहंदे से असां ये बचाए त असां गान के पूरी दुनिया के जानी प्यार मोहब्बत सारा ने यो दिल में जो कीनू कदुवत या सजी कढने पाण में नफरत कढने मां चंदो त पाण मोहब्बत प्यार मोहब्बत सारा और तालीम जे मुताबिक मां सिंधी अॻिते वधनि ऐं पंहिंजे तालीम जो अॻिते वधाइनि। जीअं ॿियनि मुल्कनि जी तो तालीम कंप्यूटर जो तौर आहे, मां बि पंहिंजे सिंधियुनि ॿारनि खे जाम कंदुसि त अॼुकल्ह कंप्यूटर जो तौर आहे त जेतिरे वधि में थी सघे पंहिंजे नंढा ॿचड़नि खे तालीम ॾियनि ऐं उनखे वधि में वधि अॻिते आणनि। भारत सिंधु